वयुअल्लिमुकुमुल किताबा वल हिकमह वयुअल्लिमुकुम मा लम तकूनू तअलमून। अल्लाह ताला फरमायो कमा अरसलना फीकुम रसूलन मिनकुम जिया मोकलियो असा तमामे अज़मत वारो रसूल तमाम जा यतलू अलैकुम आयातिना वो तमादे मता साजो आयतों पर कुरान करीम जो आयतों तिलावत फरमाया था वयुज़क्कीकुम तमा के पाक भी फरमाया था वयुअल्लिमुकुमुल किताब वल हिकमह तमा के किताब अहकाम सिखारे था वयुअल्लिमुकुम मा लम तकूनू तअलमून जो कुछ तमाम न जानता हो मदीने वालों वो भी तमा के सिखारे था। सुभान अल्लाह। अब हे तवज्जो हिकड़े पासे गर्मी के मोहंडई विदासु ए चंदू गालू या फिर साहबन जे उनवान रखनो नवान सामने दिसो अल्लाह कुरान में हुजूर जे जो जिक्र थी बयान फरमाए तो खाली जिक्र ना है हुजूर जो औसाफ जमीला सा बेहतरीन आला सिफात सा जिक्र अल्लाह ताला दी जाए ते कुरान करीम में इरशाद फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बासा फीहिम रसूला। अल्लाह मोमिनन जे मता एहसान पूरो फरमायो जो अज़मत वारो रसूल अल्लाह उनन मजा मबूस फरमायो। सजी आयत रे मानत होला सिर्फ मकसद वारी गाल बुदो उस अल्लाह ताला हिदायत में मदीने वारे जे बेसद सांगत हुजूर जे अचन सांगत गड पंहिंजो एहसान पूरो भी अल्लाह बुधायो। 3 नंबर ते कुरान करीम जी आयत अल्लाह ताला फरमायो या अय्युहन नास कद जाअकुमुर रसूल बिल हक़्क़ि मिन रब्बिकुम फआमिनू खैरन लकुम। अल्लाह ताला फरमायो ऐ इंसान ताकि तमाम रसूल हक़ सां तशरीफ वठी आयो मिन रब्बिकुम तवाजे रब जे तरफा आयो फआमिनू खैरन लकुम पंहिंजे खैर ऐं बेहतरे जे लाइ उन रसूल जे मथां ईमान आणियो। अल्लाह जो कुरान है ने यार सुभान अल्लाह। असा में आदत है बेतन बुधण जो घणो शौक हुंदो आ अब बेत पढ़ंदा हूं डाकू भी पढ़ंदा आहियूं पर असुल असा जे अक़ीदे जो सबूत अल्लाह जो कुरान है। सुभान अल्लाह। असा की रवश ठाए छडी आ मौलवी ने के माण्हू खारे छडियो आ दावत ॾेई घुराईंदा हीअं कजा पो हीअं कजा पो हीअं कजा फलाणो कावर को फलाणे खे राज़ी करणो आ तो बयान वरी हीअं करणो आ या तो माण्हुनि खे राज़ी कयो या वरी अल्लाह ऐं उन जे रसूल खे राज़ी कयो। सुभान अल्लाह। हालत ई आहे त असांखे न पंहिंजे अक़ीदे जी ख़बर आहे न को दलील जी ख़बर आहे। हाणे मां आयतूं पढ़ां थो 3 ॿुधायां थो आयतूं पढ़ी अॻिते मां नंबर ॿुधाईंदुसि हाणे ॿुधायो। अल्लाह ताला फरमायो या अहलल किताब कद जाअकुम रसूलुना युबय्यिनु लकुम कसीरम मिम्मा कुंतुम तुख़्फूना मिनल किताब व याफू अन कसीर कद जाअकुम मिनल्लाह नूरुम व किताबुम मुबीन। सुभान अल्लाह। ऐ किताबियो कद जाअकुम रसूलुना ताकीब आयो तव्हां वटि असां जो अब हुजूर जे तेरी गाल आए या नहीं समझो दादा। सुभान अल्लाह। अल्लाह ताला फरमायो ऐ किताबियो किताबन में यहूदी भी ईसाई भी ऐ किताबियो ताकि तमाम असां जो रसूल तशरीफ वठी आयो युबय्यिन लकुम कसीरम मिम्मा कुंतुम तुख़्फूना मिनल किताब किताब मजा जेको तमाम लिखाईंदा आयो अल्लाह जे किताब में तौरात में लिखाईंदा आयो इंजील में तमाम लिखाईंदा आयो
असां जो ही जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रसूल मामूद कयो आहे इहो तव्हां जे लाइ इहो तव्हां जो लिखल जेके ॻाल्हियूं घणियूं ज़ाहिर फरमाए थो वयाफू अल कसीर ऐं घणियूं ॻाल्हियूं त तव्हां जो नबी सही माफ़ फरमाईंदो आहे क़द जाकुम मिन अल्लाह नूर व किताबुम मुबीन तहक़ीक़ तव्हां वटि अल्लाह जे तरफ़ां नूर बि आयो त रोशन किताब बि आयो सुभान अल्लाह बीजाए अल्लाह ताला फरमायो या अहलल किताब क़द जाकुम रसूलुना युबय्यिनु लकुम अला फ़तरतिन मिनर रुसुल अन तक़ूलू मा जाअना मिन बशीरिन वला नज़ीर फ़क़द जाअकुम बशीरुन व नज़ीर वल्लाहु अला कुल्लि शैइन क़दीर किताबियो तहक़ीक़ आयो तव्हां असां जो रसूल सुभान अल्लाह ने आयो सभई सुभान अल्लाह किते बि हुजूर जे मजीअ ते हुकुम अचण जी ॻाल्हि अल्लाह बयान किताबियो असां जो रसूल तव्हां वटि आयो जेको कुछ रसूल जे वक़्फ़े खां बाद में आयो तव्हां जे लाइ बयान फरमाए थो मता सुभाणे तव्हां किताबी चओ त मा जाअना मिन बशीरिन वला नज़ीर असां वटि को बि ख़ुशख़बरी ॾियण वारो ऐं ड्रेजाइण वारो कोन आयो हो मता सुभाणे इहा ॻाल्हि कयो तंहिंजे करे तव्हां जे ॻाल्हि खे ख़तमु करण जे लाइ मां पंहिंजो रसूल तव्हां ॾे मोकिलियो आहे सुभान अल्लाह उनको अल्लाह ताला मशहूर आयत लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम सुभान अल्लाह तमास कोया मुस्तफा जा उम्मती आयो सभई सुभान अल्लाह तहक़ीक़ आयो अज़मत वारो रसूल तव्हां वटि या आम आयत हर मुक़र्रर पढ़ंदो आहे तव्हां खे उन जी तर्जुमो ज़रूर ईंदो हूंदो ज़हन में हूंदो इशारो करे छॾियो अॻिते हलो अल्लाह ताला फरमायो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन बाबू बसांदो के तमाम जहान है लाए रहमत बढ़ाए मोकिलो उन खां बाद में अॻिते हलो अल्लाह ताला फरमायो हुवल्लज़ी बाअस फिल उम्मिय्यीन रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी दलालिम मुबीन सुभान अल्लाह अल्लाह हुआ जय उम्मत में छत मक्के वारा पढ़ल कोढ़ा पढ़ण किताब हिसाब किताब पढ़ण लिखण जो कम कोन हूंदो अल्लाह ताला उम्मत में पंहिंजो अज़मत वारो रसूल मोकिलियो छा कंदो अल्लाह फरमायो उन्हनि जे मथां क़ुरान जूं आयतूं तिलावत फरमाईंदो उन्हनि जे अंदर खे पाक बि फरमाईंदो किताब ऐं अहकाम बि सेखारींदो पहिरियां उहे खुलियल गुमराही में हा उन खां पोइ अल्लाह ताला फरमायो इन्ना अरसलना इलैकुम रसूलन शाहिदन अलैकुम कमा अरसलना इला फिरऔन रसूला बेशक असां तव्हां जे तरफ़ उन रसूल खे मोकिलियो आहे जेको रसूल तव्हां जे मथां शाहिद बि आहे त गवाह बि आहे सुभान अल्लाह हुजूर जे अचण जो ज़िक्र पियो हले वाह ॾाढा सुभान अल्लाह ये रसूलुल्लाह जो मिलाद नाहे त जो छा है बोला तू जी अखा है इन वारी चमड़े वारी चमड़ो जॾहिं सिजो भरंदो बाहर निकरंदो कोने लुकी वेंदो आहे रात जी ऊंदाही थींदी त चमड़ो जाम पियो हलंदो सिजो भरंदो त चमड़ो निकरंदो ई नाहे बाहर चवंदा त निकुर चंदो त बाहर ऊंदाही आहे मां काॾे निकरां अरे बाबा हेॾे सिज लॻो पियो आहे तॾहिं दुनिया खे थो रोशन करे थो न सिज आहे कोन ऊंदाही हाणे जेकॾहिं चमड़े खे सिज नज़र न अचे त इहो चमड़े जो कसूर आहे सिज जो कसूर आहे सिज जो कसूर न आहे चमड़े जो कसूर आहे
ये वहाबी देवबंदी दी चमड़ा यो इन्हनि जे अख जो कसूर आहे उन्हनि खे नज़र नथो अचे वरना क़ुरान जे आयतुनि में मुस्तफ़ा जो शान बयान रसूलुल्लाह जे अजन जो ज़िक्र बि सुभान अल्लाह अल्लाह ताला फरमायो या अय्युहन नास क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरन मुबीना ऐ इंसान ताकीद तमाम दे रब जे तरफा बुरहान यानी मुस्तफा आयो नी जाए अल्लाह ताला फरमायो हुवल्लज़ी अरसल रसूलहु बिल हुदा व दीनिल हक़ लियुज़हिरहु अला दीन कुल्लिही व कफ़ा बिल्लाहि शहीदा रसूल माना मदीने वाले की हिदायत सां दीन हक़ सां मोकिलियो ताकि रसूलुल्लाह जो दीन तमाम दीन जे मथां गालिब थे उनको बोला फरमायो या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजन मुनीरा ऐ गैब जे खबर ॾियण वारा नबी असां तोखे हाज़िर नाज़िर बनाए मोकिलियो इशारत दीदर बनाए मोकिलियो बेदारी दर बनाए मोकिलियो अल्लाह जे हुक्म सां अल्लाह जे तरफ सनी दर बनाए मोकिलियो रोशन चंदर सुज भी बनाए मोकिलियो अल्लाह ताला ने फरमायो व बश्शिरुल मुमिनीना बिअन्ना लहुम मिनल्लाहि फज़लन कबीरा ऐ मुदाबी बाणे मोमिन